नाज़रवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त बिरासटी में खबर ईंदा हलूं त लाका रोड भरिसां ॻोठ दुरानी लाशारी जो रहवासी नौजवान ज़फर अली लाशारी दुकान जी शटर बंद करण दौरान बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो है। नौजवान जो ॻोठ होत खां जलबाणी में खीर जो दुकान है, जेको रात देर सां दुकान जो शटर बंद करण लॻो त इन दौरान केस खे करंट लॻो, जंहिंखे फौरी तौर पहिरियां हलाणी अस्पताल ऐं पोइ गंबट अस्पताल न्यो वियो, पर हू इलाज दौरान फौत थी वियो। उन सिलसिले में वारसनि ॿुधायो त गुज़िरियल रात बरसात सबब दुकान जे शटर में करंट मौजूद हो, जंहिं सबब नौजवान खे दुकान बंद कंदे करंट लॻो। हिननि वधीक ॿुधायो त फौती नौजवान ज़फर अली लाशारी शादीशुदा हुयो ऐं खेसि 3 ॿारनि जो औलाद हुयो। ॿिए पासे अस्पताल मां संदसि मड़ घर पहुंचण ते कोराम मतल आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।